ओम शांति। हाणे 2 मिनट बाबा खे याद कंदासीं। पंहिंजे पाण खे आत्मा समझो। परमात्मा बाप खे याद करो। मां आत्मा भ्रिकुटी जे विच में वेठी आहियां। हाणे मां परमात्मा बाप खे याद थी करां। परमात्मा जा महावाक्य ॿुधां थी, जेका परमात्मा ब्रह्मा जे मुख द्वारा ॿुधाया अथई। वो महावाक्य मां आत्मा हिन कननि द्वारा ॿुधबो। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा तन द्वारा चवनि था, मीठे मीठे बच्चे, इहो आहे ज्ञान। भक्ति ऐं ज्ञान में राति ॾींहं जो फ़र्क़ु थींदो आहे। हाणे बाबा असांखे ज्ञान थो ॿुधाए न, आत्माउनि खे परमात्मा वेही करे ज्ञान थो ॿुधाए। भक्ति मार्ग में त अखियूं बंदि करे वेहींदा आहिनि, परंतु बाबा चए थो हिते अखियूं बंदि करे न वेहो। मां हिन धरती ते हाणे आयो आहे न, त मूंसां अखियूं खुले करे ॻाल्हायो, मूंसां अखियूं खोले करे मिलो। पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो ऐं मूंखे यादि करो। अखियूं खोले करे मां जेकी ॻाल्हियूं चवां थो तव्हांजे लाइ ॿुधायो आहे, ॿुधो। अखियूं बंदि कंदव त कॾहिं झुटका आदि हूंदा त पोइ निंड अची वेंदी न। त बाबा सम्झो टीचर बि आहे न, टीचर ठही करे हाणे असांखे शिक्षायूं बि थो ॾे। त बाबा चए थो इन करे अखियूं बंदि करे न वियो। तव्हां हिते आत्मा जे लाइ भोजन, इहो ज्ञान जेको आत्मा जो भोजन, उहो ॿुधो था न। तव्हांजी आत्मा में जेको मन आहे हुन में हाणे अज्ञानता जी ॻाल्हियूं हलंदी रहियूं। जंहिं ॻाल्हि जी कोई सम्झ ई न हुजे, ओड़ियूं ओड़ियूं ॻाल्हियूं सॼो ॾींहुं सोचता रहंदा आहिनि। त बाबा चए थो आत्मा में जेको मन आहे उनखे भोजन खपे, सुठी ॻाल्हियुनि जो सम्झ खपे सुठी। बाबा उहो ई असांखे ज्ञान ॾियण आयो आहे। ॾिसो स्कूल में बि ॿार पढ़ंदा आहिनि त बंदि करे वेंदा आहिनि छा अखियूं? त हाणे बाबा असां आत्माउनि खे पढ़ाए थो न, त इन करे अखियूं खोले करे वियो। सत्संग आदि जेको तव्हां ॿुधंदा आहियो दुनिया में, उहो कोई स्कूल थोरी आहे। हिते त बाबा असांखे पढ़ाए थो। चए थो तव्हां हीअ सुठी रीति पढ़ाई कंदा त वॾो महाराजा वञी करे ठहींदव। किथे? स्वर्ग में। बाक़ी कहिड़े युग में असां अहिड़ी पढ़ाई न पढ़ी, न ही दुनिया में अहिड़ी कोई पढ़ाई पढ़ाईंदा आहिनि जिसां असां स्वर्ग जा महाराजा महारानी थियूं। त केतिरी ख़ुशी थियणी खपे न। बाबा चए थो जेके धन मिलंदो आहे उनखे केतिरी ख़ुशी थींदी आहे। जॾहिं कमाई थींदी आहे त उबासी आदि थोरी वठंदा आहियूं। उबासी अर्थात गम जी निशानी थींदी आहे। बीमार हूंदा आहियूं, दिवालो निकितल हूंदो आहे त उबासी आदि ॾींदा आहिनि। बाबा असांखे एतिरो ऊचो ज्ञान थो ॾे। हिन ज्ञान जो हिकु हिकु रतन, हिकु हिकु ज्ञान जो शब्द लाखों रुपए जो आहे। त अगरि पाण हिन रीति ॿुधंदासीं कि असांजे लाखनि रुपयनि जी कमाई थी थिए त असां ॾाढो ध्यान सां ॿुधंदासीं। बाबा चए थो तव्हांखे कॾहिं बि उबासी बि न अचणी खपे, छो जी बाबा असांखे ॾाढो ऊचो ज्ञान थो ॾे न। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो न, हीअ सृष्टि जो चक्कर 5000 साल जो आहे। हाणे 5000 साल पूरा थी विया। हाणे बाबा असांखे अची करे वरी खां जेको नयो चक्कर शुरू थियण वारो आहे, भल हुन चक्कर में असां हूअं ई पार्ट वॼाईंदासीं जीअं पार्ट वॼाए करे आया आहियूं। जीअं जेको 5000 साल जो ड्रामो आहे, इहे इन में बदिली न थी सघंदी आहे। त बाबा चए थो इहे 5000 साल जो जेको ड्रामो आहे इहे रिपीट थींदो ई रहंदो आहे। इन में कोई बदिली आदि न थींदी आहे। तव्हां वॼाया आहियो, सतयुग में बि तव्हां पार्ट वॼायो, त्रेता में बि, द्वापर में बि, कलयुग में बि। हाणे वरी खां सतयुग में पार्ट वॼाइणो अथव, लेकिन तव्हां आत्मा आहियो भुलिजी वेंदा। जेको असां पार्ट वॼाया आहियूं न सतयुग, त्रेता, द्वापर, कलयुग में, उहो असां भुलिजी वेंदा आहियूं। ॾिसो असांखे पंहिंजे पहिरें जन्म जी ॻाल्हियूं यादि आहिनि? न यादि आहिनि न। त आत्मा जीअं जीअं जनम मरण में ईंदी आहे त भुलिजी वेंदी आहे।
त हुनजो संस्कार स्वभाव बि बिगड़ी वेंदा अथसि। हाणे द्वापर युग खां असां विकारी थिया आहियूं। असांजो सभु कमु विकार सां ई थींदो आहे, काम क्रोध लोभ अहंकार हिन सां ई थींदो आहे न। पर माण्हू चईंदा आहिनि इहे विकार किना आहिनि, लेकिन त बि मनुष्य आत्माउनि जी आदत पइजी वई आहे न। हिन विकारनि जे वश थी करे हर कमु करण जी आदत पइजी वई आहे। ॿारनि खे हिक ॿिए खे माण्हू प्यार सां बि सम्झाए सघंदा आहिनि, लेकिन आदत जेकी पयल आहे क्रोध करण जी, चिल्लाइण जी, जोर जोर सां ॻाल्हाए करे हिक ॿिए खे सम्झाइण जी, ॻाल्हाइण जी, त उहा आदत कीअं सुधरे? माण्हू एॾी जोर जोर सां भले लड़ाई बि नथा करनि, लेकिन जोर सां ॻाल्हाइण जी आदत आहे। कोई चयो माण्हू ॿुधे ॿाहिरि त सम्झे की अंदरि झगड़ा था थियनि। कोई हुन खां पुछे भई छा थियो, त चईंदा असां त ॻाल्हायूं था। हाणे एॾी जोर सां कोई ॻाल्हाईंदो आहे? एॾी जोर सां केरु ॻाल्हाईंदो आहे? कुता गली में भौंकदा आहिनि त घर ताईं आवाज़ ईंदी आहे न सभिनि जी। त हीअं तव्हां पंहिंजे घर में एॾी जोर सां था ॻाल्हायो की ॿाहिरि ताईं आवाज़ थी अचे, त संस्कार कीअं थी विया आहिनि? कुता जहिड़ा थी विया आहिनि न, जानवरनि जहिड़ा। हो बाबा चए थो तव्हां मनुष्य आत्मा जो संस्कार बिगड़ी विया अथव, जानवर मिसल संस्कार थी विया अथव। त हाणे अहिड़े संस्कार खे सुधारण केरु सुधारे सघंदो? द्वापर युग खां तव्हांजो संस्कार बिगड़िया अथव। कलयुग अंत ताईं एतिरो दुख थी भोॻे आत्मा, त बि पंहिंजो इहे विकार छॾे नथी। त बाबा चए थो हिन करे ई मां हाणे त आत्माउनि खे मथां खां हेठि पढ़ाइण आयो आहियां। छा पढ़ाइण आयो आहे? ईअं पंहिंजे जीवन में कीअं ॻाल्हायो, कीअं उथो, कीअं विहो, कीअं हिक ॿिए सां व्यवहार करो, कीअं मन में पंहिंजा वीचार हुजनि। इहे पढ़ाई पाण खे पढ़ाइण आयो आहे बाबा। ॾिसो दुनिया में त अनेक प्रकार जी पढ़ायूं आहिनि, भले माण्हू वॾा वॾा ऑफिसर आदि बि ठही था वञनि, लेकिन उथणी वेहणी खाइणी पीअणी जो अक्ल कोन अथनि। मन में कहिड़ा वीचार था हलनि हिक ॿिए जे लाइ, हुनजो अक्ल कोन अथनि। त एॾो वॾो वॾो कुर्सी ते वेहण जो छा फ़ाइदो? जॾहिं मनुष्य आत्मा खे पंहिंजे जीवन में सुख शांति जो जीवन कीअं जियूं असां, बिना लड़ाई झगड़े हिक ॿिए सां वेर व्यवहार करे असां कीअं पंहिंजो जीवन सुख शांति में जियूं? हिक ॿिए जे जीवन में ख़ुशियूं ॾिसी करे हुननि खे दुआयूं ॾियूं, उन्हनि जे जीवन ख़ुशी वारे जीवन खे ॾिसी करे जलऊं न, चिड़ऊं न। अॼुकल्ह कंहिंजी ख़ुशी बि माण्हू खे सहन नथी थी सघे, त इहे संस्कार सुठा आहिनि? त इहे ई संस्कार पाण खे बाबा हाणे सिखाइण आयो आहे, कीअं पाण खे हिक ॿिए खे दुआयूं ॾियणियूं आहिनि। भई कोई ख़ुशि आहे त पाण हुनखे दुआ ॾियूं की ख़ुदा ख़ुशि रहे। त बाबा चए थो की एतिरी आत्माउनि खे शिक्षा ॾियण लाइ मूंखे मथां खां हेठि अचिणो पवंदो आहे। छोजी मां ई आत्माउनि जो पीउ आहे न। भई जंहिंजा जेका माउ बाप हूंदा आहिनि उहे ई ॿारनि खे शिक्षाऊं ॾेई सघंदा आहिनि। ॿियो कोई केतिरो बि करे ॿारनि खे शिक्षाऊं ॾे, लेकिन ॿार हमेशह माउ पीउ सां ई सुधरंदा आहिनि। त उहे ई बाबा पाण आत्माउनि जो पीउ आहे। द्वापर युग खां पाण भॻवान खे सॾु पिया करो, लेकिन उहो उनजे अचण जो टाइम ई हाणे अथसि, संगम ते, कलयुग जे अंत सतयुग जे आदि जे विच जेको संगम युग आहे। बाक़ी समय त असांजो भक्ति जो पाठ हुयो न, हुन समय बि वॾा वॾा धर्म स्थापक त आया असांखे सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं ॿुधाइनि। विच विच में हर हिकु धर्म स्थापक जो पंहिंजो पंहिंजो पाठ हुयो। इस्लामी धर्म जो इब्राहिम आयो, बौद्ध आयो, शंकराचार्य आयो, जीसस क्राइस्ट आयो, गुरु नानक आयो, मोहम्मद आया, सभु आया। सभिनि पंहिंजे पंहिंजे रीति सां असांखे भॻवान सां जोड़ण जी कोशिशि कयूं, लेकिन असां मनुष्य आत्मा देहधारियुनि सां ई जुड़ियल आहियूं। सभिनि धर्म स्थापक छा चयो? निराकार खे यादि कयो न। त माण्हू कोई निराकार खे यादि करे थो? देहनि में ई सभिनि जी बुद्धि बसियल आहे न। पंज तत्व जो जेको इहो पुतलो ठहियलु आहे, इन में मनुष्य जो एतिरो मोह पइजी वियो आहे कि आत्मा छा आहे हुनखे ॼाणनि नथा। आत्मा जो पीउ परमात्मा केरु आहे हुनखे ॼाणनि नथा। हिन करे मनुष्य आत्मा जो संस्कार स्वभाव बिगड़िया आहिनि।
ऐं एतिरो दुखी थी विया त बाबा हाणे परमधाम खां हिन सृष्टि ते आत्माउनि खे पढ़ाइण आयो आहे। छा पढ़ाइण आयो आहे? पंहिंजो स्वभाव संस्कार कीअं हुजणा खपनि, पंहिंजी सोच कीअं हुजणी खपे, इहे सभु शिक्षायूं बाबा ॾियण आया। पंहिंजी उथणी वेहणी कीअं हुजे, हिन करे बाबा चए थो हर कर्म कंदे मूंखे यादि करो। कोई बि ॻाल्हि करण खां पहिरियों सोचो, मूंखे यादि करे हुन ॻाल्हि जे बारे में सोचो, मुंहिंजे राय ते हली करे उहो कमु करो। चाहे तव्हांजे तन जे संबंधित कोई ॻाल्हि हुजे, तव्हांजे मन, तव्हांजो धन। मूंखे त तव्हांजो धन न खपे, मां त निराकार आहियां न, तव्हांजो धन वठी करे छा कंदमि। भक्ति मार्ग में बि तव्हां मुंहिंजे हथ दान ॾींदा हुयो त तव्हांखे ॿिए जन्म में मां ॾींदो हो न, मां रखी करे छा कंदमि। त हाणे बाबा चए थो तव्हांजो धन बि मुंहिंजी राय ते कार्य में लॻायो। माण्हू जो धन बि अॼुकल्ह केॾो दुखदाई थी वियो आहे न। ज्यादा धन आहे उहो बि दुख, कम धन आहे उहो बि दुख। धन अगरि ज्यादा कमाइण जी कोशिशि कंदा आहियूं त पोइ भ्रष्टाचार थींदो आहे, कूड़ पाप करणु पवंदो आहे, हुन सां दुख थींदो आहे न। अहिड़ो पैसो घर में ईंदो, हुन सां रोटी पाणी खाईंदव त दुख ई थींदो न। ॿारनि में संस्कार बि अहिड़ा ई पवंदा दुख वारा। त बाबा चए थो की हाणे हर हिकु कमु मुंहिंजी राय ते करो। जॾहिं असां परमात्मा जी राय ते हलंदासीं त परमात्मा त सदाई सुखदाता आहे न, सुखनि जो सागर आहे। हुन सुखनि जे सागर जी राय ते अगरि कोई हले त हुनजे जीवन में दुख ईंदो? भले माण्हू खे कोई दुख थींदो आहे त चईंदा आहिनि भॻवान जी मर्ज़ी, लेकिन बाबा चए थो मां दुख कंहिंखे बि न ॾींदो आहे। कोई मुंहिंजे मथां ॾाढी आश रखंदो आहे की न मां भॻवान सां प्रार्थना कई आहे, इहो कमु थी वेंदो, सम्झो उहो कमु न थियो त तव्हां त भॻवान जे मथां आश रखी न, अगरि न थियो त हिन में बि कल्याण हूंदो। छो जो उहो त असांजो पीउ आहे न, त हुनजो त नाम ई शिव त कल्याणकारी अथसि, त उहो अकल्याण कीअं करे सघंदो। अगरि तव्हां मञो बि थी तव्हां की जीअं भॻवान जी मर्ज़ी, त तव्हां दुखी छो था थियो। भॻवान जी मर्ज़ी हली वियो त हली वियो, के शरीर छॾे छॾियो त छॾे छॾियो, कंहिंसां बुरो थी वियो त थी वियो, भॻवान जी मर्ज़ी न। भॻवान कई त मतिलबु सुठो ई कई न, त तव्हांखे दुखी बि न थियणो खपे। असां जेको मुख सां चऊं था हुनजो अर्थ त सम्झूं त असांजो दुख घटि थींदो। मां आत्मा सभु कुझु कर्म करां थी, मुंहिंजी आत्मा खे कंहिं 10 गारियूं ॾिनियूं त मुंहिंजो हुन सां हिसाब किताब हूंदो न। हिन में टे खे दुख छो थो थिए? हुन ॿिन्हिनि आत्माउनि जो हिसाब किताब आहे, उहो चुकतियूं करनि थियूं, टियों विच में छो थो दुखी थिए? त ही आत्मा जो पार ॾाढो पक्को हुजणो खपे। मां आत्मा ई जनम मरण जे चक्कर में अची करे पंहिंजे मथां पापनि जो बोझ इकठो कयो आहे। मुंहिंजी आत्मा जे मथां 63 जन्मनि जो पापनि जो बोझ आहे। उहो पापनि जो बोझ कीअं उतरंदो? छा पाणी में सनानु करण सां उतरंदो? आत्मा त ॾेखारे बि नथी ॾे, त आत्मा ते पाणी कीअं वेंदो? गंगा जो पाणी। आत्मा जे मथां जेको पापनि जो बोझ चढ़ियल आहे उहो केरु उतारंदो आहे? परमात्मा। माण्हू त भक्ति आदि था करनि, पूजा आदि था करनि, गुरू आदि था करनि, सोचनि था असां पापनि सां मुक्त थी वेंदासीं, गुरू कंदासीं त असां सभु पापनि सां मुक्त थी वेंदासीं। हाणे उहो गुरू त ख़ुदि बि बीमार थो थिए, उहो त ख़ुदि पंहिंजी जन जन्मांतर जे पापनि जो बोझ बीमारी सां चुकतो थो करे, त तव्हांखे कीअं मुक्त कराए सघंदो उहो? असांखे कहिड़ो गुरू मुक्त कराए सघंदो? उहो गुरू त ख़ुदि ई भॻवान खे यादि करे पंहिंजे पापनि सां मुक्त थियण जे लाइ तपस्या थो करे। उहो गुरू जा जेका हेॾा फॉलोअर्स अथसि, हुननि सभिनि आत्माउनि जे हेॾे जन्मनि जा पाप कीअं मुक्त कराए सघंदो उहो? अॼु तव्हांजो गुरू अथव, कल्ह न अथव त तव्हां थी वियो न वापसि खां। हाणे केरु तव्हांखे मुक्त कराईंदो? सत सतगुरू परमात्मा खे यादि करो त उहो परमात्मा सतगुरू तव्हांखे तव्हांजे पाप कर्मनि सां बि मुक्त कंदो, ऐं ॿियो तव्हांखे हिन दुखनि जी दुनिया खां परमधाम शांति जी दुनिया में बि वठी हलंदो। उस सुखनि जी दुनिया सतयुग जो बि त वरसो ॾिए थो न बाबा सभु कुझु ॾिए थो न। असांखे शांति धाम में बि ख़ुदि वठी हलंदो, असांजे पापनि सां बि असांखे मुक्त थो करे, पोइ सतयुग जो बि त वरसो अचे थो, ॾिए थो न।
कल्ह हिन ई दुनिया में सतयुग हूंदो, अथाह धन हूंदो, तव्हांखे केतिरो धन मिलंदो हुते, केरु निर्णय वठंदो? हाँ, हिन जन्म जा असां सतयुग जे हिसाब सां कोई सुठा कर्म कया न आहिनि, असां त ख़ुदि ई नीच पापी कामी क्रोधी आहियूं, हिक ॿिए जे लाइ बुरो भलो सोचूं था, ॻाल्हायूं था, त असांखे सतयुग में वञण लाइ एंट्री केरु ॾींदो? सतयुग में असां वटि कहिड़ो धन हूंदो? इहे जेका तव्हांजा हाणे तव्हांजो धन अथव कलयुगी, इहे सतयुग में थोरी वञी सघंदो। बाबा चए थो इहे तव्हांजो हाणे जो धन हिते ई ख़तमु थी वेंदो, सतयुग में इहो धन न हलंदो। सतयुग में त तव्हांखे ओतिरो जेको धन मिलणो हूंदो उहो कॾहिं मिलंदो जॾहिं तव्हां हाणे मूंखां सतयुग जो वर्स वठंदव न, मां सतयुग जी स्थापना थो करां न। सतयुग में तव्हांखे केतिरो धन खपे हुनजे लाइ तव्हांखे हाणे मुंहिंजी राय ते हलणो पवंदो, मुंहिंजी शिक्षाउनि ते हलणो पवंदो, मूंखे जेतिरो तव्हां यादि कंदव मुंहिंजी चए ते हलंदव हुन अनुसार ई त मां तव्हांजो पीउ तव्हांखे धन ॾींदमि न सतयुग जे लाइ। पीउ बि त ॿारनि खे हुन ई ॿारनि खे धन संपत्ति ॾींदो आहे न, जेका ॿार हुनजे चए ते हलंदा आहिनि। ॿार चए ते ई न हलंदा, जंहिं अनुसार हलंदा हुन अनुसार उन्हनि खे ओतिरो ई ॾींदो न माउ पीउ बि। त बाबा चए थो हाणे सतयुग जी स्थापना मां थो करां, त हुन दुनिया में हली करे तव्हांखे केतिरो धन खपे हुनजे लाइ तव्हां हाणे मूंखां वर्सो वठो, मूंखे यादि करो, मां जेको ज्ञान ॿुधायां थो हुन ज्ञान खे ॿुधो सम्झो जीवन में धारण करो, हुन मत ते हलंदा त तव्हांखे सतयुग में ओतिरो धन संपत्ति मिलंदो। हिन ज्ञान जो हिकु हिकु शब्द लाखों रुपए जो आहे। अगरि तव्हां रोज़ हिकु शब्द बि यादि कयो, जीवन में धारण कयो, ॿियनि खे ॿुधायो, त तव्हांजी लख रुपए जी कमाई रोज़ जी थी वई, ऐं ॿियनि खे ॿुधायो त ॿियो ज्यादा वधंदी वेंदी। ईअं ई त वर्स मिलंदो न, बाक़ी कीअं मिलंदो? ऐं सतयुग में थोरी असांखे कोई भल लक्ष्मी नारायण जो राज्य हूंदो, उहो थोरी असांखे कोई धन संपत्ति ॾींदो, उनखे त ख़ुदि ई परमात्मा हाणे वर्स थो ॾे। हुन दुनिया में भल माउ पीउ पंहिंजे ॿार खे धन ॾींदा, लेकिन ओतिरो ई धन ॾींदा जेकी आत्मा हाणे परमात्मा खां वर्स वठे थी। सतयुग में ओतिरो ई मनुष्य आत्मा खे धन मिलंदो, भल उते सोनो हीरो अथाह पियो हूंदो, लेकिन आत्मा ओतिरो ई खणंदी जेको हाणे हुन वर्स वरितो अथई परमात्मा। त एॾो ऊंचो वरितो असांखे सुख शांति जी पूरी मत ॾे थो सतगुरु परमात्मा, एॾो ऊंचो पंहिंजो भाग्य थो ठाहे उहो सतगुरु, त अहिड़े सतगुरु खे सदा ई यादि रखणु खपे। बस समय समय ते सभी धर्म स्थापक ऐं गुरूअनि जो समय हुयो सृष्टि ते, लेकिन हाणे हिन सृष्टि ते कंहिंजो पाठ थो हले? निराकार परमात्मा। हाणे स्वयं परमात्मा पंहिंजे ॿारनि खे श्रेष्ठ मत ॾियणु आयो। अञा ताईं अलॻि अलॻि समय ते धर्म आया, गुरू आया, संत आया, सन्यासी आया, छो जी हुन समय भॻवान जो समय न हुयो सृष्टि ते अचण जो। हाणे हिन सृष्टि ते कंहिंजो पाठ थो हले? हाणे ख़ुदि परमात्मा भॻवान जेके माण्हू अल्लाह, ईश्वर, ख़ुदा, गॉड, परमात्मा जे नाम सां सॾु था करनि, यादि था करनि, उहो धरती ते अची वियो। कंहिंजे तन में? ब्रह्मा जे तन में। ऐं अची करे छा थो करे? नई दुनिया जी स्थापना थो करे। हाँ, दुनिया त कॾहिं बि ख़तमु थी वेंदी न, दुनिया जा हालत त पाण ॾिसूं था, कॾहिं बीमारियूं, कॾहिं मौसम, कॾहिं लड़ायूं, कुझु न कुझु ईअं थोरो थोरो थींदी करे आख़िर त दुनिया कलयुगी ख़तमु थियणी ई आहे, अॼु न त कल्ह। हुन दुनिया खां पोइ छा थींदो? हुन जेकी दुनिया आहे ख़तमु थी वेंदी, हिन खां पोइ छा थींदो? दुनिया ख़तमु मतिलबु जीवन हिते ख़तमु थोरी थींदो आहे। इहो युग ख़तमु थियो, वरी ॿियो युग ईंदो। जे सत्य खां पोइ त्रेता आयो न, त्रेता खां पोइ द्वापर आयो, द्वापर खां पोइ कलयुग बि आयो, हाणे कलयुग खां पोइ वापसि सत्युग अचिणो ई आहे। हिन में त कोई कुझु करे बि न सघंदो आहे, चाहे मनुष्य केतिरी बि कोशिशि करे। लेकिन इहो जेको ड्रामो ठहियलु आहे, कलयुग खां पोइ सत्युग अचिणो आहे, इहो त अचिणो ई आहे। छो न असां सतयुग जे में वञण जे लाइ तयारु थियूं? छोकी असांखे भॻवानु चए थो कि हाणे थोरे समय खां पोइ हिन सृष्टि ख़तमु थी वेंदी, हिन खां पोइ सतयुग ईंदो, हुन में राजा ई घराना हलंदा। हिते जीअं गवर्नमेंट जो राज्य आहे,
त सतयुग में महाराजा महारानी जो राज्य हूंदो, हुननि जे राज्य में असां वञूं, हुननि जे राज्य में अथाह धन सुख शांति हूंदी, कोई बीमारी, कोई रोग, कोई लड़ाई झगड़ो न हूंदो, घर घर सुख शांति में हूंदो, घर घर पवित्र गृहस्थ आश्रम हूंदो, हूंदी प्रवृत्ति मार्गी, देवी ऐं देवता हूंदा, स्त्री पुरुष ॿई हूंदा। दुनिया त अॻियां वधणी आहे न, लेकिन जेका हाणे विकारनि सां दुनिया वधे थी न, हीअं न वधंदी। हुते त योग बल पवित्रता जी शक्ति सां ॿार पैदा थींदा। छो जी उहो धर्म जी स्थापना केरु थो करे? भॻवान ई थो करे न, ब्रह्मा जे तन में अची करे। त भॻवान खे जॾहिं पूॼंदा आहियूं त ख़ुदि केॾी शुद्धता रखंदा आहियूं न, बसि सनानु आदि बि कंदा आहियूं, लेकिन मन में बि सुठा वीचार सोचे करे भॻवान जे अॻियां कोई बि अहिड़ो वीचार न सोचंदा आहियूं। बाबा चए थो तन खे त तव्हां शुद्ध करे ईंदा आहियो, सुठा कपिड़ा, लेकिन आत्मा जा जेका वीचार आहिनि, जेके आत्मा पाप कर्म करे थी, काम क्रोध लोभ अहंकार जो लेप शेप जेके चढ़ियल थी, उहो त आत्मा ते चढ़ियल आहिनि न। हाणे उन्हनि खे बि शुद्ध करो, आत्मा खे बि शुद्धि करो। जे रोज स्नान करे सुठा कपिड़ा पायो था न, शरीर खे स्नान कराए नया साफ़ सुथरा कपिड़ा पायो था, ईअं ई हाणे रोज परमात्मा खे निराकार रूप में यादि करे आत्मा खे बि साफ़ सफ़ाई करो। आत्मा में जेको मन आहे हुनजे वीचारनि खे सुठा रखो। कंहिंजे लाइ बि दुखदाई अशांति पुराणा जेका बि ॾाढे समय जा वीचार हूंदा आहिनि, उहे मुंहिंजे मन में न हुजनि। मुंहिंजी बुद्धि हमेशह सभिनि जे लाइ सुठो निर्णय खणे, त संस्कार सुठा हुजनि। हाणे आत्मा खे बि रोज सनानु करायो, आत्मा खे बि बाबा खे यादि करे आत्मा खे सर्व गुणनि सर्व शक्तियुनि सर्व कलाउनि सां सजायो। त हीअं जॾहिं असां आत्मा सजी वेंदासीं, साफ़ सुथरी थी वेंदासीं, पोइ हुनखे सतयुग में सुठो शरीर मिलंदो। हाणे भॻवानु कहिड़ी दुनिया स्थापन थो करे? सुखदाई, छो जो उहो ख़ुदि सदैव सुख शांतिमय वारो आहे, उहो ख़ुदि सदैव पवित्र रहण वारो आहे, त हुनजी दुनिया बि पवित्र हूंदी आहे। हुनजी दुनिया में रहण वारी आत्मायूं भी पवित्र शुद्ध हूंदियूं। हुननि जी दुनिया में सभिनि आत्माउनि जो शरीर बि हिकदमि शुद्ध सुंदर नेचुरल ब्यूटी हूंदी। उते आत्माउनि खे उन्हनि जे जीवन में उहो पंहिंजे शरीर खे कॾहिं पाउडर आदि बि मेकअप आदि बि न कंदा आहिनि, छो जो उन्हनि जो शरीर त सुठो प्रधान हूंदो अथव न, सुगंधित शरीर हूंदो अथव, कोई तमो प्रधानता न हूंदी आहे। त बाबा चए थो एतिरी सुठी दुनिया, त आत्मायूं बि एतिरी सुठे स्वभाव संस्कार वारी हुजणु खपनि। उहो कॾहिं पाण पंहिंजे अंदरि संस्कार भरंदासीं, हाणे ई पाण खे उहो ई स्वभाव संस्कार पंहिंजे अंदरि भरणा आहे। छा जॾहिं पाण हाणे ई उहो हलंदासीं, पंहिंजी सोच पंहिंजा कर्म हुन अनुसार हलंदा रहंदा, अंदरि ई अंदरि परिवर्तन थींदा वेंदासीं, पोइ आत्मा सां जॾहिं शरीर छॾंदासीं तॾहिं वञी करे असां स्वर्ग में वञी सघंदासीं। अगरि न पाण हुन रीति हलंदासीं, न कंदासीं, त पोइ पाण बि मथे हली करे वेही रहंदासीं, पोइ ईंदासीं द्वापर युग में। सत्य त्रेता में त उहे ई आत्मायूं खपनि न, जंहिंजा हाणे जेकी महिनत करे पढ़ाई करे पंहिंजे स्वभाव संस्कारनि खे विकारनि खे छॾे जो स्वभाव संस्कार खे परिवर्तन कनि। त बाबा चए थो इन करे जेको बि ॿुधो था सुठी रीति ॿुधो, हुनखे सुठी रीति सम्झो, हाँ जीवन में धारण करो। ये तव्हां आत्माउनि खे मां पढ़ाई थो पढ़ायां, ख़ुदि बि पढ़ो ॿियनि खे बि पढ़ायो। अच्छा मीठी मीठी सिकी लॻे ॿारनि सुठी माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग रूहानी बाप जी। पाण सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते, पंहिंजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे जीअं कमु तव्हां कंदव ओड़ा ई कर्म माण्हू ॾिसी करे कंदा। त बाबा चवनि था छो जी तव्हां हाणे मुंहिंजा ॿार आहियो न, त तव्हांजा कर्म बि अहिड़ा हुजणा खपनि जो ख़ुदि खे बि सुठा लॻनि ऐं ॿियनि खे बि सुठा लॻनि। कर्मनि सां असांजे कर्मनि सां बि माण्हू सिखनि,
तो जी हाणे अगरि पाण कंहिंखे बि मुख सां ज़्यादा ज्ञान ॾींदा आहियूं सिखाइण जी कोशिशि कंदा आहियूं न त उहो चईंदा आहिनि कि दुनिया में ॾाढे प्रकार जा ज्ञान माण्हू अॼुकल्ह ॾियनि था उहो ईअं ई सोचंदा आहिनि हाणे कीअं पाण खे ॿियनि खे सेखारिणो आहे कि परमात्मा सतयुग जे लाइ असांखे सुठा कर्म करणु सेखारे थो त बाबा चए थो पंहिंजे कर्मनि खे हाणे बदिलो जीअं मां तव्हांखे चवां थो हुन रीति तव्हां पंहिंजो हर कर्म कंदव पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी मूंखे यादि करे हर कर्म कंदव त तव्हांजे कर्मनि में जेको परिवर्तन ईंदो ऐं ॿिया तव्हांखे ॾिसंदा त उहो ॾिसी करे तव्हां खां सिखंदा हाणे कंहिंखे बि मुख सां ज्ञान न ॾियो कंहिंखे कुझु सेखारिणो अथव त उहो करे करे उन्हनि खे ॾेखारियो त उहो ॾिसी करे सिखंदा स्लोगन आहे सर्व जी निराशाउनि जो अंधकार दूर करण वारा ज्ञान जा दीपक ठहो दुनिया में अॼुकल्ह आत्माउनि खे कई प्रकार जी निराशा आहे न नंढे खां वॾे सभिनि खे कंहिं न कंहिं प्रकार जी निराशा आहे ई सही त हाणे निराशा कीअं दूर करे सघंदासीं पाण सभिनि जे मन जी जॾहिं पाण ज्ञान जो दीपक ठहींदासीं कर अर्थात पंहिंजी आत्मा में जॾहिं ज्ञान ईंदो सम्झ में ईंदी कि मां आत्मा आहियां मुंहिंजो बाप परमात्मा आहे मुंहिंजे जीवन में जेकी बि निराशा आहिनि जेकी बि मूंखे दुख आहे उहो छो आहे मुंहिंजे पिछले जन्मनि जे हिसाब किताब जे कारण त हाणे मां परमात्मा खे यादि करे पंहिंजे सर्व विक्रमनि सां विना मुक्त थी थियां सभु पुराणे हिसाब किताब सां सभिनि सां मुक्त थी थियां त पंहिंजी सर्व प्रकार जी निराशाउनि जो अंधकार दूर थी वेंदो ऐं पाण सदा ई सुख शांति में रहंदासीं छा मीठे मीठे सिकील ते ॿारनि बाबा चवनि था कि मीठे मीठे सिकील ते ॿार हाणे जेको मां तव्हांखे शिक्षायूं ॾियां थो उहो जीवन में धारण करो ऐं ज्ञान जो दीपक ठही करे सभिनि खे इहो ज्ञान ॿुधायो छा ओम शांति।